जहर जिंदगिया इनके परचैन बदला अन्ना डिजारे छॾईं दिल जाएगो तव्हां विढ़ूं कोन था बाबा पेट में सूर आहे कोन बचे तूं सलाम। अरे यार हिननि खे त पादरनि जे ख़ौफ़ खां पेट में सूर पइजी वियो आहे। हाणे इहो ॿुधाए त हिन जो छा कयूं? अब वट इन्हनि खे रोक इन्हनि खे तिन्हनि खे सम्झो न त वरी रही सॾे तव्हां खणी वेंदा। अॻु वठंदा पक्का सा न ॾींदा ॾींदा ॾिनई त पोइ बाबा रब्बा ने क़ुरान जो कसम तव्हां कोन ॾींदा बाबा। आए हो बेपीरा साईं तव्हांजे क़ुरान मथां यकीन न आहे। होदा यार ही त भई पक था ॾियनि त तव्हां कोन ॾींदासीं। न दा न इन्हनि मथां को बि एतबार न कजांइ। यार चई हुई छा ही भई पक था ॾियनि न पोइ एतबार छो न कयूं? हा अदा इन्हनि जे मथां को बि भरोसो न कजांइ। इन्हनि मां अगरि हथ कढंदे न वरी वञी दां ॾींदई। मां वाइदो थो कयां अॻिते दां कोन ॾींदुमि। बाबा मां बि कसम खणी वाइदो थो कयां मोतार खे दां कोन ॾींदुसि। बाबा अदा होदा छड़ी हाणे त वाइदो कयो अथनि हाणे त हिन मथां भरोसो कयूं न कोन ॾींदा रही सघे था। हा नको मूंखे इन्हनि मथां ठुप भरोसो न अथई अदा। भला ॻाल्हि ॿुध हिन ॿिन्हिनि मिसकिननि मथां तुंहिंजो भरोसो कीअं थींदो? हाणे हीअं कर हिननि ॿिन्ही खे हणूं था छिके पादर। जेकॾहिं शाम जो इन्हनि दां न ॾिनी न त पोइ मूंखे हिननि ते भरोसो थी वेंदो। हा हिन त एतबार जहिड़ा पर तूं चईं थो त इहो आज़मूदो बि कयूं था। बाबा रबन ए बाहूं बदियूं थे हां बाबा बस हाणे सां दां कोन ॾींदा। अॻिते दां कोन ॾींदा। हा अदा था तो कयूं न यकीन। हाणे जेकॾहिं चवनि था त यकीन त करिणो ई पवंदो। जाई क़ुरान हलो ठीकु आहे पोइ तव्हांजे मथां यकीन कयूं था। ठीकु आहे तव्हां न कंदो ठीकु आहे दां न ॾिजो मथां न भले पोइ हलूं असां। हा तव्हां हलो या न हलो असां हलूं था। ठीकु आहे हलो केॾा जी तयारी कई अथई? अम्मा मां वञा थी थोरो मीरा ॾे घर थी अचां थी। छो लाचार त कोन्हे को रुलण जो? अम्मा रुलण कान थी वञा घड़ी खन मीरा जे घर थी वञा मीरा सां कचहरी करे मोटां थी। सिज लथे जी मानी मां पाण कंदमि तुंहिंजो साह न वञे। तूं ईअं कान मुड़ंदी जेसी न वञी रुली पिनी न अची एसी ताईं तोखे मज़ो कोन ईंदो। अचां थी अम्मा। काॾे अम्मा काॾे? बाबा मां मीरा जे घर वञा थी थोड़ी देर में ई अचां थी वापस। ईअं ख़ाली हथे आए मक्खण न वठी आई छा? सलेमान चयो त साड़ मक्खण वध में वध पा ॾेढ थींदो किलो ॿ कोन थींदो। सावण जेकॾहिं न मक्खण न मिलियो ऐं कुंवार लाइ खुराक तयार न थी त रबन असां ॿिन्ही खे घरां ई कढे छॾींदो। छोरे खे मां पाण ई मुंहुं ॾींदुसि मक्खण नथो मिले त मां मथो त कोन फाड़ींदुसि न। तोखां कुझु बि कोन थींदो इहो मक्खण बि वञी मूंखे हथ करणो पवंदो। जेकॾहिं तो पको इरादो करे छॾियो त पोइ मां शहर मां मिठे ज़हर जी बोतल घुराए छॾियां। मूं इरादो करे छॾियो आहे त हालार खे मरणो पवंदो। हा जेकॾहिं तो मूंसां धोखो कयो न त पोइ अॻिले जहान में तोखां हिसाब किताब वठंदसि। सुना साईं मां त तुंहिंजे लाइ हिन जहान में हाज़िर आहियां ऐं तूं अॻे जहान जी ॻाल्हि बि करी। सुभाणे हर हाल में ज़हर मूं वटि पहुचाइणो अथई। एॾी तकड़ छाजे लाइ करसूं? जॾहिं जान छॾाइणी आहे त पोइ वधीक ॾींहं हिते छो गुज़ारियां? सुभाणे हर शइ तयारु आहे तोखे जीअं ई घरां निकिरण जो मौक़ो मिले तूं सिर्फ़ु कॉल कजांइ मां उते ई पहुची वेंदुसि। ठीकु आहे कमाल मां फ़िलहाल मोबाइल बंदि थी कयां। जेकॾहिं हालात जी नज़र मोबाइल ते पइजी वई न त पोइ ठहियल कम बि फिटी वेंदो। मूंखे तुंहिंजी ॿी कॉल जो इंतज़ारु आहे। कमाल खान कारीगर आहे
जेको कॾहिं पंहिंजो वेर नाहे छॾींदो कॾहिं न। राज़न वारा अञा कोन आया या पोइ बि कयूं, पोइ देर छो कई अथनि? पोइ ज़रूरी कमु अथनि। फोन ते राज़न इहा ई ॻाल्हि कई हुई, रेस कमाल खान जो को ज़रूरी कमु आहे। खैरू तुंहिंजी भलाई इन में आहे त रेस कमाल खान जी पचर छॾे ॾे, न त मुफ़्त में मारिजी वेंदासीं। महबूब, मौत जो वक़्तु मुक़ररु आहे। छा कमाल खान खे छॾे ॾियण सां मौत टरी वेंदो? मौत त कोन टरंदो खैरू, पर चवंदा न आहिनि त बुरी संगत जो नतीजो बुरो ई निकिरंदो। मञा थो महबूब, पर असां वरी कहिड़ा अशराफ आहियूं कमाल खान जे मथां ॾोह पिया ॾियूं। संगत जो खैर करो। खैर खैर हूंदव खैर। देर कई राज़न? देर जा सवेर पर अची तो वियासीं। हुकुम कर, कीअं हिते घुरायो अथई? 2 मिंट पासे ते अच। ही सभु पंहिंजा आहिनि, पोइ ॿाहिरि छो? आहिनि त पंहिंजा, पर हिननि ते दॿ पई, राज़ लिकाए कोन सघंदा, तंहिं करे हिननि खां ॻाल्हि लिकी भली आहे। पोइ अच भला। ठीकु आहे राज़न, मां अची वेंदुसि ऐं चई छॾजांइ कमाल खान खे त कमीणा ॿिया बि घणा, पर खेरूअ जी बूटी बि आहे। अम्मा, सुभाणे मीरा जी बुकी आहे ऐं जीजा जो ज़रूरी कम ते अचिजांइ। सही आहे न, सवेरे भरा वञा ऐं बुकी जे टाइम ते वरी मोटी अचिजां। ऐं जेकॾहिं जीजा देर सां छॾे ऐं मां मीरा जी बुकी ते न पहुची सघां त पोइ? जीजा बि उते बुकीअ ते ईंदी, तोखे सवेरे छॾींदी, हुनखे ख़बर आहे। बाबा, मीरा मुंहिंजी सहेली आहे ऐं सुभाणे मां सॼो ॾींहुं हुन सां हूंदसि। सुभाणे अम्मा तोखे ई कम ते वञणो पवंदो। अड़े अब्बा, हिन उमिरि में पंहिंजे घर जो ई कमु सूरनि सां कयां थी, हाणे मूंखां पुॼंदो जो ॿियनि जे दरनि ते वञी कमु कयां? नको। तूं न वेंदीअ, बाक़ी पोइ मूंखे कहिड़ो लाचार आहे जो मां ॿियनि जे दर ते वञी कमु कयां? सॼो ॾींहुं तूं घर में वांदी त वेठी आहीं। कहिड़ो असां बुख था मरूं? तूं जीजा खे जवाब ॾेई छॾ। छोरी जा कम बाबा, हाणे जो आसरो न कजो। हाय सुभाणे किया कुछ दिया है कि एक गुजरदा जो मां पंहिंजी कुआर खे वठी हले ते यार। वाह वाह, अबाई पंहिंजे छोकिरे खे संभाल, हाणे त हथनि मां थो वञे ई। अरे छोरा, जेकॾहिं मुंहिंजो पुटु आहे त तुंहिंजो बि त भाउ आहे न, तूं बि त दिलासो ॾेई सघीस थो न। वाह वाह, मूं अधे रबनि खे कच्छ ते खणी घुमायो नाहे, बाक़ी सॼो ॾींहुं पियो त मां दिलासा ॾियां। अब जेतिरो न हिनखे इंतज़ार आहे ओतिरो ई हिनजी कुआर खे आंध मांध हूंदी। सच मां? छा वाकई मां बि मुंहिंजे लाइ मांधी हूंदी? हा पा, मां कूड़ कोन थी हणा। हाओ दा, ही कुआर कूड़ कान थी हणई, छो त कुआर इन तजुर्बे खां गुज़रियल। जॾहिं न ही कुआर वनवा में वेठी हुई त पंहिंजे घोट जे लाइ मांदी हुई, मांदी जाई पुरान। इहा थाप न हणो छोरा, पिणे जे उहो मुहांडो ई न आहे जो केर हुन जे लाइ मांदी थिए। अम्मा, खणी बाबा ॿियनि लाइ सुहिणो न आहे, पर तो लाइ त चोटी जो चंड आहे। ही चंड आहे या गॾे वारो झंडो आहे? अम्मा, बाबा खे तो गॾे चयो या चंड? बस छोरी, ॻाल्हि खे अॻिते न छिक, जेको चयई उनखे ते ढक। सच तो चवी अबा, इहा ॻाल्हि ढकी भली आहे। जेकॾहिं अम्मा अॻिते खुली न, पोइ ख़बर न आहे त तुंहिंजा लाइ कहिड़ा राज़ ज़ाहिर थींदई। अदा, इहा ॻाल्हि न कर, बाक़ी घोट कुआर पाण में ठहियल थी, रुॻो असांजे साम्हूं नखरा कंदा। हा वादा रबर, खैरन सां बसर की तुंहिंजी शादी थिए, पोइ सभई पाण में गॾिजी अबे अम्मा मना कुआरे घोट जो वरी हनीमून मल्हाईंदासीं। हनीमून फिल्मनि में कोन ॾिसंदा आहियूं, सभिनी खे घुराए घोट कुआर खे वेहारे ऐं पोइ वरी केक कटींदा आहिनि। अरे जट जा पुट, हनीमून न सालगिरह चवंदा आहिनि या एनिसरी। अरे जट जो पुट काके चई? छो तो हाल पर वठण मां वञी, मां त अदा खे चयो आहे। हा, पर बाबा देने तो पुट आहे न।
हां ते दी तो नहीं जाई कुरान चुप बाबा रेडी मारो कर बाबा जो भी बर इस जो मूंखे दे बाबा मानी खाई वठो त मां तव्हांजे लाइ चांहि ठाहे अचां। हा पुट असां खाऊं था तूं बि मानी खाओ साईं हेॾे बि फेरो ॾाढी भुख लॻी आहे असुल सभु असां तो वञी रखो बिस्मिल्लाह बारो कर ॾाढी भुख लॻी आहे मूंखे त खा मानी छा थियो आदा अबा तो ख्वाब ॾिठो हूंदो तोरो भात निंड में पियो आहे मकर तो करे माता का पिट बिटा होता हाणे तोखे मां याद आई आहे बेहूदा कह जाए जा भा के कुआर समझी दो कुटी कुटास तो एनो दादा आशर कर मां बुधायास तो चला इन मोहतरमा रोके न उठ के न त कोट जी हणी चेल चिबी करे करींदो वाला इहो सही तो करे अबा त तुझे न दिमाग मां इन कुआर जो भूत असली लहंदो ई न असली निंड जी पिटाई हाणे ॿुधाया दा ही तुंहिंजी कुआर आहे या अदो आहे वो मां अदा जो हिकड़ो ही इलाज अथव इनके कमरे में बंद कयो ओची ताईं बंद कयो तो जेस ताईं शादी न थिए कुरान देर समझ रही ही करे चली छा कई सब खौफ में वको लाली मां की मार एनो आसान कम नहीं ही जो को सा कम क्यों था यहाँ नारींदर आए यहाँ नारींदर मुझे ताकत साधु चले दिलवा मां छा कया मां गुलाम अॼु राति तो जेकॾहिं इहो कमु न कयो न त सुभाणे ओठे वारनि जा हथ पाण ॿिन्हिनि जी साह वारी रग में हूंदो ई इहो ॿुधी छॾ सोचे छॾ थोरो सोच त इन्हनि ज़ालिमनि खां पाण खे केरु बचाईंदो सोच थोरो खणी जो चाची खे मारे असां गुनाह जो कमु कयूं पर चाची बि हाणे ज़िंदगी त गुज़ारे चुकी आहे न हाणे छा आहे थोरी थी वई आहे खणी असां अॼु न मारींदासीं ॿिए ॾींहं खां पोइ त पाण मरी वेंदी न पोइ चाची जी मौत कंहिं कम जी न हूंदई जे अॼु मरे थी न पोइ असांजे लाइ फ़ाइदेमंद अथई सोच थोरो मुंहिंजी ॻाल्हि ते गौर कर निंड ही काम थी अचे जेकॾहिं हिते हूंदुसि त सभिनी जी निंड कढाईंदुसि पोइ मां ईअं कयां ॿाहिरां चकर ॾेई अचां 900 थी अचां मथां खां निंड अचे हा
ये कर पाना चक्कर ले आयो Mozo, mana चक्कर दे जाओ ये ने भागा लड़ी रात जो है तो छता कंदा होता किथे मुझी कार जे घरे आ चक्कर त कोन काटिंदा था हाणे हिननि जे मथां नज़र रखणी पवंदी तूं पिस्टल रख मां 2 मिंट दीवार क्रॉस करे सोने जो दीदार करे जा चरियो नथी अदा मीरा जे घर में घिड़ंदे जे तू के ॾिसी वठे हू खमखा परेशान छो थो थी मां वञी दीदार करे मोटा तो तकड़ो छो थो ॿाराणी करी अदा अकुल कर कुछ अकुल तू खमखा परेशान तो थे कि जे मलाइकन की भी खबर न पवंदी जब त मां वञा अदा लगे तो के रचे पियो चरियो नथी वापस मोटिया कुछ हिम्मत ॾेखार गुलाम रात लड़ंदी वञे थी जो अज़ानू आयूं पोइ असां कुछ भी न करे सघंदासीं लाली यकीन कर ते मां चढ़ी रही हथ अम्मा की तरफ खुटी जड़ाए बताया तो मुझे जिस्म में साह चढ़ाए तो वञे मां कुछ भी नथो करे सघां कुछ भी नथो करे सघां मां पोइ भला ईअं था कयूं चाची खे खुटो माथे ॾिए ठीकु आहे तूं रुगो हुनजे पेरनि खे रोकजांइ इहो कमु भला मां थी कयां हाणे त हल हिम्मत कर कुझु जे खुणियूं आहिनि त घटि आवाज़ कंदी चाचो ऐं मीरा उथी पवंदी पंहिंजो कमु ख़राबु थी वेंदो ठीक है लाली तुझी बस मां जे पेरनि खे रोकिया तो मां मर जे पेरनि खे पर लाली मुझो सब कुछ वञी खत्म थी वेंदो कबूल ॾेखार कुछ हिम्मत ॾेखार कुछ हिम्मत ॾेखार अॼु हाणे कुछ हिम्मत ॾेखार अॼु हिम्मत करणी पवंदई अॼु सब कुछ खत्म सब नवाब साहब कॾहिं विया अदा हिते ॻोठनि हुया अचायो गिटिन में न रुलो सुभाणे कंहिंजो नुक़सान थी वञे मां भलो साईं बि माण्हुनि ॾे खणी वञा न पोइ बि कोन बख़्शींदा जेकॾहिं मां कंहिंखे एतबार बि ॾियां न पोइ बि असांजी कसम ते एतबार केर बि न कंदो अदा जहिड़ो किरदार हूंदो माण्हू ओड़ो ई एतबार कंदा जॾहिं ख़बर ई अथई त असांजो किरदार भलो न आहे ऐं माण्हू असां ते एतबार ई न कंदा पोइ निभागा छो था वञो घर खां ॿाहिरि निकिरी मूं अदा लुकमान खे जाम रोकियो पर न मुड़ियो अदा निंड न पई अचे उन जे करे ॿाहिरि वियासीं बाक़ी ॿियो कुझु बि कोन्हे निंड न पई अचे इन जो मक़सदु आहे रुलण वञो सो बि गिटिन में हाणे इहो ॿुधायो त कंहिंजो नुक़सान त न करे आया आहियो न अदा जेकॾहिं मुंहिंजे मथां एतबार न अथई न त पोइ अदा क़ुर्बान खां पुछ भई साठड़िया माठड़िया आयो हिन खां पुछंदुसि त इहो मूंखे सही जवाबु ॾींदो छा हाणे वञो वञी निंड कयो हलो अदा पाण सां गॾु मुंहिंजी बि बेइज़ती कराई
चांहि ठही वई? हाँ बाबा चाय तैयार है। हा हिकिड़ो कोप मूंखे बि ॾे ऐं हा माणे खे बि चांहि पीआर त सामत में अचे पी। बाबा और चाय वठो मामा के उठारे थे। हा पुटु। अम्मा अम्मा वो तो चाय पी वठी। अम्मा 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 चाय पी वठी। अम्मा बाबा 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 ने sama के चाहती हुए है। छा थियो मां? आ जाए। अम्मा 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 क्यों कॉल अम्मा? चाचो माके बाबा चाचो माके। सकीना सकीना तू कहना सकीना तू छा थी वियो आहे? बाबा माके चवंदा होते मुझे चवण त वठंदी आहे न। बाबा चवंदा माके अदा तू चवंदा माके त माउते अदा मेरा पाण के संभाल। बाबा बाबा तू तो चवण वठंदी आहे न जो माके होते अदा चवंदा अम्मा मेरा पाण के संभाल संभाल पाण के दादी संभाल ऐसे जी अम्मा। गुलाम गुलाम मुझे सकीना हली हुई अम्मा गुलाम गाना न सकीना। अम्मा मुझे बिछड़ी अम्मा मुझे जी चल अम्मा। अम्मा क्यों कॉल है? बाबा बाबा अम्मा नथी ॻाल्हाए तू चओ मां। मालिक जी शइ वाह मालिक सां कसम वरिती। अम्मा 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 ॻाल्हाए मूंसां। अम्मा मुझे बिछड़ी अम्मा मुझे जी चल अम्मा। अम्मा मूंसां छो नथी ॻाल्हाए? सोप सीरियल ज़हर ज़िंदगी तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।